ऐं आख़िर में जेको मुंहिंजो मौज़ू हो ॿाननि ते अलाह खे हसरत आहे, चए थो या हसरतन अलल इबाद, चए थो मूंखे ॿाननि ते हसरत आहे, मुंहिंजे ॿाननि खे हसरत आहे। कहिड़ी हसरत रब साईं? मां याती में रसूलुनि, जॾहिं अलाह जो रसूल हिन वटि कोर्स जो किताब खणी आयो, हिन जी शरह सुन्नत खणी आयो, इल्ला कानू बिही यस्तहज़ून, त हिन खे सीरियस न वरितनि, इन ज़िंदगी गुज़ार सुम्ही वेठे कॾहिं खोले इन खे पढ़ियो वतन त अलाह हिन में छा थो चवे। तंहिंजे करे तव्हांजे सूरत लाइ असां ॾिठो आहे त अंग्रेज़नि वटि अंग्रेज़ीअ में क़ुर आहे, सिर्फ़ु अंग्रेज़ी, वरी उर्दूअ में क़ुर केतिरा निकिरी चुका आहिनि जो सिर्फ़ु उर्दूअ में तर्जुमो आहे। असां बि हिते हींअर सिंधीअ में क़ुर आंदो आहे, जंहिंमें सिर्फ़ु सिंधीअ में तर्जुमो आहे, जंहिंमें तव्हांखे वुज़ूअ जी ज़रूरत बि कान्हे। इहे क़ुर शरीफ़ असां वटि जाम पिया आहिनि, जंहिंखे बि खपे घर में ॿारनि खे ॾियो त स्टोरीअ वांगुरु माना 100% क़ुर जी आहे, जीअं क़ुर जी माना हूंदी आहे इन आहे, पर उनखे सेपरेट छापियो वियो आहे। त जेकॾहिं तव्हां इन खे न पढ़ंदव न, पोइ त रब चए थो या हसरतन अलल इबाद, मूंखे त ॿाननि ते हसरत आहे। मां याती में रसूल, जॾहिं बि अलाह जो रसूल हिननि वटि का शइ पहुचाई आहे, इल्ला कानू बि यस्तहज़ून, इन खे सीरियस ई कोन था वठनि, कॾहिं सोचनि कोन था त असांखे मरणो आहे ऐं असांखे हिन कोर्स में पास थियणो आहे। इन ताणी अलाह ताला मुफ़्त में त कंहिं बि इंसान खे इन पैदा कोन, असांखे अन्न ॾिए, मींहं ॾिए, सिजु ॾिनो अथई, राति ॾिनी अथई, अखियूं ॾिनियूं अथई, केरु कंदो इन? का बि अहिड़ो इंसानु मशीन बिना मक़सद जे ठाहींदो त अलाह इन असांखे उछलाए छॾियो आहे। अलाह असांखे मक़सद लाइ पैदा कयो आहे, ऐं मक़सद आहे त अलाह चाहे थो मुंहिंजा ॿाना नेक थी जन्नत हासिलु कनि। इहो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मुतालबो हो त मुंहिंजी सॼी उमत जन्नत में वञे, मुफ़्त में कोन वेंदव, फेल थियो फेल थींदव, पोइ त केरु बि कोन बचाईंदो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह चए थो मूंखे हसरत आहे ॿाननि ते, या हसरतन अलल इबाद, मूंखे ॿाननि ते हसरत आहे। मां याती में रसूल, जॾहिं बि का शइ हिननि खे रसूल पहुचाई, इल्ला कानू बि यस्तहज़ून, माना मश्करी करणु, सीरियस न वठणु, ऐं ईअं ज़िंदगी गुज़ारणु। अलाह मूंखे ऐं तव्हांखे इन ॻाल्हि खे सम्झी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन।